चंबड़ प्रेस क्लब ते चंबड़ वेझो ॻोठ हाजी आलम चाहियो में उमरकोट मां ॾेरनि जे ज़ुल्मनि खां तंग अची माइटनि वटि पनाह वठंदड़ 40 वरनि जी बेवा औरत श्रीमती समझो ज़ाल गिरधारी कोहली पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि माइटनि ऐं आल कोहली एसोसिएशन ज़िले टंडोअल हयात जे सदर भीरोमल कोहली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त कुटनि था मुंहिंजा ॾेर कुटनि था मूंखे कब्ज़ो करे वेठा आहे मुंहिंजे घर हाउ गुज़ारे विया 1.5 साल थी गयो हाउ घर आहे असांजा प्लेट आहे असांजा ना न ॾेता कुटनि मूंखे कुटी मुंहिंजे पुट खे कुटियो ऐं पैसा आहे जेठ कनि मिसरीअ खे आहे मिसरीअ कुटनि था मारनि ऐं दाख़िल करे मुंहिंजे ॿार छोकिरा ॾिठी तुलसी प्रकाश उन दाख़िल करी अस्पताल में कुटनि प्लेट मारे ली ॾियनि बचाव मनाइनि इन्हनि खे कुटे मारे ऐं हिन खे अस्पताल में दाख़िल कई पोइ हिननि खे छॾे ई भॼी विया हलिया पुलिस आई पर उन जा छोकिरीअ बयान वठी ऐं वापसि हलिया विया उन जे लाइ कुझु बि कोन पुलिस कयो ऐं सूरज पार्क जे भरिसां जो प्लाटिंग आहे उन हितां जेको आहे हिननि जो मुतालबो जहिड़ो जेको आहे उन लाइ ॿियो आहे पैसा आहिनि सो जेके आहिनि उहो हिननि खे नथा रहण ॾियनि उते चाहिनि। न्याणी जो नालो सबजू है, इन जे घरवारे जो नालो गिरधारी है। ही उमरकोट भरसां सूरज पार्क में रहंदा आहिनि। इन जो घरवारो जेको आहे 2 साल पहिरीं गुज़ारे वियो। इन जा 3 ॿार बि आहिनि ऐं उन खां पोइ गुज़ारण खां पोइ इन जी जेका स्टेट लाइफ में जेका पॉलिसी रखियल हुई उन जी रक़म बि कढे हिन जा ॾेर ऐं हिन जा जेठ जेके आहिनि उहे खाई विया आहिनि ऐं वरी हिन ते तशदुद कंदा आहिनि, मारकुट कंदा आहिनि। हींअर बि तक़रीबन 10-15 ॾींहं पहिरीं मारकुट करे घरां तड़े ॿाहिरि कढियो ऐं हिन वरी ANC वञी दाख़िल कराई, अस्पताल में दाख़िल थी ऐं हुन जे उते जी मक़ामी जेका पुलिस आहे उहा हुननि जी पुठभराई करे रही आहे। जेका राम जी आहे, राम जी ऐं ॿिया जेके हिन जा ॾेर ऐं जेठ आहिनि चंद्रे वारा आहिनि उहे हिननि सां ज़ुल्म कंदा आहिनि। हिन जो जेको प्लाट आहे करोड़ रुपयनि जो प्लाट आहे उहो फॿाइण जी कोशिशि कनि पिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।